आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। साईं तव्हां त तमामु घणनि शाइरनि खे ॻायो आहे, सभिनी शाइरनि खे तव्हां ॾिठो बि आहे, ॿुधो बि आहे। तव्हां पाण बज़ाहिर ख़ुदि कहिड़े शाइर खे घणो ॻाइणु पसंदि कंदा आहियो? सर शाइर त तक़रीबन सुठो ई सभु लिखनि था ऐं असांजा नौजवान शाइर बि सुठो लिखनि था। केसर जी दुनिया में या अदब जी दुनिया में तमामु बहितरीनु लिखनि था। ऐं जेको आहे सो हूअं त मूंखे सर जीअं सूफ़ियाना कलाम लतीफ़ सरकार थियो, सचल साईं थियो, एजाज़ साईं थियो, काफ़ी दरविश आहिनि। सभिनी जी शाइरी मूंखे वणंदी आहे ऐं सूफ़ियाना कलाम मूंखे वणंदा आहिनि। ॻाईंदो बि आहियां महफ़िलुनि में ऐं गज़ल सां मुंहिंजो घणो तालुक़ु आहे। बाक़ी नौजवान शाइर तक़रीबन आहिनि जीअं सिराज महर साहिबु आहे, असांजो पहिरीं प्यारो दोस्त बहादुर सोलंगी साहिबु, अहिड़ा 2-4 ॿिया बि दोस्त असांजा किफ़ायत सांगी साहिबु, नूरदीन मैसर साहिबु एडवोकेट, उहो बि तमामु बहितरीनु अदबी शाइर आहे। सो उन्हनि जा बि गीत मां ॻाईंदो आहियां। बाक़ी जेके मूं कैसेट में कलाम ॻाया मां तव्हांखे उहे ॿुधाया ऐं वरी बि तव्हांखे हिकिड़ो मां असांजो पहिरीं प्यारो दोस्त सिराज महर साहिबु, उनजो गीत मूं कैसेट में ॻायो आहे ऐं उहो तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। बिस्मिल्लाह। अच्छा, सिराज महर साहिब जो गीत। तुझे जुल्फन में हवा लगी जायो अची, मसहो निंदवतो खुशबू जगायो अची। तुझे जुल्फन में हवा लगी जायो अची, मुझे सुडकन जो आवाज़ घर जे ॿारन ॿुधो, उन्हनि जी बि फिटायम उन्हनि ॻाल्हायो अची। तुझे जुल्फन में हवा लगी जायो अची। माशाअल्लाह। के बि दोस्त असांखे ॾिसनि पिया, अव्हां वटि बि अगरि को हुनर आहे ऐं अव्हां मौसीक़ी में ॼाणो पिया त असां सां अची नंबर ते राब्तो कयो, असां तव्हां वटि पहुचंदासीं ऐं 5 टाइम वेब चैनल तां तव्हांखे ज़रूरु नशर कंदासीं। वाक़िर अली खां ॿियो को सुठो गीत ॿुधंदा ऐं छा पिया ॿुधायासीं? तव्हांखे सूफ़ी कलाम एजाज़ साईं जी काफ़ी आहे, उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि। बिस्मिल्लाह। एजाज़ साईं जी काफ़ी ॿुधंदा। हो आऊं तई दुस पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे, हो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो, हो तूं बीहण ॾे या न ॾे। आऊं तई दुस पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे। आऊं तई दुस पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे। दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो, तूं बीहण ॾे या न ॾे। आऊं तई दुस पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे। वो हिकु दफ़ो दीदार पंहिंजो दिलि रुबा मुर्की करा, देह पंहिंजे में प्यारा, पोइ रहण ॾे या न ॾे। देह पंहिंजे में प्यारा, पोइ रहण ॾे या न ॾे। माशाअल्लाह, तमामु सुठो साईं भाकर अली साहिबु। तव्हांजी महिनत ॿुधाए थी त तव्हां कमाल जा फ़न ॼाणींदड़ आहियो। तव्हांजी मौसीक़ी में वॾी दिलचस्पी आहे। अलाह पाक तव्हांखे अञा वधाईंदो। असांजे नाज़रीन जॾहिं बि फ़नकारनि सुठनि खे ॿुधंदो आहे ऐं जॾहिं बि असां इंटरव्यू कया आहिनि त असांजी खोड़ सारियूं कालियूं आहिनि त अञा बि के सुठा फ़नकार, अञा बि के सुठा फ़नकार। त अॼु जेको फ़नकार असां तव्हांखे भाकर अली ॿुधायूं पिया, इनशाला तव्हां जॾहिं ॿुधंदव त ॿीहर इनशाला ईअं न चवंदो अञा सुठो अञा सुठो, पर हीअ इनशाला तमामु सुठो फ़नकार आहे। अञा असां अॼु भाकर साहिब खां ॿियो बि गीत ॿुधां नओं गीत इनशाला
अचो त बाकर साहब खां नओं गीत ॿुधूं। ये गीत मुझे पसंद जो गीत है उस्ताद शमन अली मीराली जो गायल है। मां तव्हांखे पंहिंजी पसंद ते इहो गीत ॿुधाईंदुसि। महबूब तोखे मालिक खां, महबूब तोखे मालिक खां मूं वरतो आहे पिनी, रिश्ता तो सां रूह जा रिश्ता तो सां रूह जा छॾिया कीअं छिनी, मूं तोखे आ दिल ॾिनी लिकाए सॼे लोक खां, तो सिवा पई थी गुज़रे ॾुखी ज़िंदगी, तो सिवा पई थी गुज़रे ॾुखी ज़िंदगी, आ त तोखे ॾियाही लिखी ज़िंदगी, तो सिवा पई थी गुज़रे ॾुखी ज़िंदगी, आ त तोखे ॾियाही लिखी ज़िंदगी, तो सिवा पई थी गुज़रे ॾुखी ज़िंदगी। मां गुज़ारिया न गुज़रे थो गम जो पहर, मां गुज़ारिया न गुज़रे थो गम जो पहर, पानी सारे निशानी पानी रे सारे मा पा पानी पा रे मारे सारे निशानी प मा पानी सारे निशारे मारे मा पानी पानी सारे सानी पा मा पानी नी पा मारे मारे सारे निशानी पा मा पानी रे सारे मा मारे सारे निशा। मां गुज़ारिया न गुज़रे थो गम जो पहर, मां गुज़ारिया न गुज़रे थो गम जो पहर, किञ गुज़रंदी वञे पई तिखी ज़िंदगी, किञ गुज़रंदी वञे पई तिखी ज़िंदगी, आ त तोखे ॾियाही लिखी ज़िंदगी, तो सिवा पई थी गुज़रे ॾुखी ज़िंदगी।